सरवरी जमायत सिंध के सदर मखदूम अहमद ज़मा खैबर पहुंची मोहम्मद आचर सरवरी मल्लाह सां संदसि पुट शीराज मल्लाह की वफ़ात ते साणस फातिह कई। मरहूम लाइ दुआए मग़फ़िरत कई। उन मौक़े ते मखदूम अहमद ज़मा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आचर मल्लाह सां वॾी ज़्यादती थी आहे। संदसि 2 पुट शहीद कया विया आहिनि। जवाबदारनि की गिरफ़्तारी बि अमल में नाहे आई। SSP मटियारी सां मिली मोहम्मद आचर के इंसाफ़ ॾियारींदसि। सरवरी जमायत मोहम्मद आचर सां हर मोड़ ते गॾु आहे। कोशिश करे जल्द खां जल्द इंसाफ़ ॾियारण की कोशिश कंदसि। उन मौक़े ते मखदूम अहमद ज़मा सां गॾु अनवर मेमण, हाजी प्यारो ख़ास खेड़ी, अब्दुल सत्तार खोसो ऐं ॿिया पिणु साणस गॾु हुआ। ताज़ियत दौरान फेरोज़ मल्लाह, अयूब खैबर, फयाज़ मल्लाह, हबीबुल्लाह ऐं ॿिया पिणु शामिल हुआ।